अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजे ड्रामे जी धमाकेदार ज़बरदस्त अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप चयो पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त कहिड़े हिसाब सां जाबर जेको आहे गेम खेॾे रहियो आहे। हाणे सॼी अकबर ख़ान खे बि ख़बर पइजी वई आहे त इहो मुंहिंजो पंहिंजो जेको वाठो आहे गद्दार आहे, छो त कमदार वञी ॿुधाए छॾियो त हीउ गद्दार आहे। अहिड़े हिसाब सां हाणे अकबर ख़ान पंहिंजी जेको घरवारी जो क़त्ल जो हिसाबु इन वाठे खां पंहिंजे हिसाब सां वठंदो, असली कातरनि ताईं पुॼंदो ऐं इन्हनि खे रहम इन्हनि जे मथां सफ़ा कोन कंदो ऐं अकबर ख़ान इन्हनि खे ॾींहं जा तारा ॾेखारींदो। ऐं अचण वारे एपिसोडनि में जाबर जा जेका इहे वाठा कमाल जमाल रुमाल इहे कुटको खाईंदा अकबर ख़ान जे माण्हुनि जे हथां। अकबर ख़ान इन्हनि खे हथीको करे ऐं पंहिंजे वाठे खे बि वॾी किनी सज़ा ॾींदो। ऐं जाबर बि जेको सोचियो वेठो आहे हैदर खे सांवल जे हथां हिक ॿिए जे हथां सोटनि खे मारायां, उहा जी साज़िश फ़िलहाल नाकाम थी वेंदी। दोस्तों वीडियो भुॻो आहे पंहिंजे पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़।